रब ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल कदीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या निसाअन नबी लस्तुन्न कअहदिम मिनन निसाए इन इत्तक़ैतुन्न फला तख़दअन बिल क़ौलि फ़यत्मअल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरद वक़ुल्न क़ौलन मअरूफ़ा। वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमनस्सलात व आतीनज़्ज़कात व अतिअनल्लाह व रसूलहु। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतह्हिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीन पनाह हस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद हक्का बिला बिला इला बिला इला इला हुसैन सल्लु या कौम बल सल्लु अला सदल अमीन मुस्तफा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीनो नाज़रीनो सामईन, बरादरान इस्लाम, प्यारा बुजुर्गों, दोस्तों, अजीजों, ये अजोकी महफिल जेका मदरसा सिबगतुल हुदा शाहपुर चाकर जे तालिबुल इल्मन जे तरफ खां हर साल हिन तारीख़ ते मुनाक़िद थींदी आहे। तक़रीबन उन्हीं खे 10 साल गुज़री विया आहिनि। 11 साल आहे। इन्ही महफ़िल में अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी खे हाज़िरी नसीब फरमाई आहे। अवां सभिनी खे ख़बर आहे त हिन दिहाड़े ते पूरी दुनिया में हर कारोबार बंद हूंदो आहे। बाज़ारूं, दुकान, ट्रैफिक वग़ैरह, ऑफिसूं, कारोबारी मरकज़ ऐं इहे कंहिं पार्टी, कंहिं तंज़ीम, कंहिं ग्रुप जे इशारे ते, कंहिंजे चवण ते, ज़ोर भरण ते ये कारोबार बंद कोन कया वेंदा आहिनि, बल्कि मुसलमान पंहिंजे तरफ़ां शहीद करबला सैयदना व मुर्शिदना इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सां अक़ीदत जो इज़हार करे हिन दिहाड़े ते समूरा कारोबार बंद करे हुसैन जो ज़िक्र ॿुधण जी कोशिश कंदा आहिनि। अवां दुनिया में रहो पिया तो दुनिया जूं वॾियूं वॾियूं पार्टियूं, वॾियूं वॾियूं ताक़तूं हड़तालूं कराईंदियूं आहिनि, कारोबार बंद कराईंदा आहिनि, पर हिन तरीक़े सां किथे बि कारोबार बंद न थींदो आहे जीअं 10 मुहर्रम ते थींदो आहे। अमन ऐं सुकून सां बिना कंहिं चवण जे हर मुसलमान पंहिंजे तरफ़ खां पंहिंजा कारोबार बंद करे या त घर में वेहंदो आहे, जे भला न त कंहिं अहिड़ी महफ़िल में वञी हज़रत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र ख़ैर ॿुधंदो आहे। असां बि इहो फ़ाइदो वरितोसीं त वेही सॼो ॾींहुं छा कजे। बहितर ईअं आहे त दीनी इदारे में छो न वेही इमाम साहब जो ज़िक्र कजे, इमाम साहब जे वफ़ादारनि जो ज़िक्र कजे, त जीअं असांजे दिलि में बि इस्लाम जो जज़्बो पैदा थी पवे ऐं अल्लाह ताला उन हुसैन आली मक़ाम जे जज़्बे जे सदके शल असांखे बि ख़ुदा ताला दीन जी ख़िदमत जो शौक़ नसीब फरमाए। मदरसे जा नंढा तालिब इल्म आहिनि ऐं उहे वीचारा महिनत करे ही अहिड़ो सुहिणो प्रोग्राम सजाइनि था। अवां असांजे मदरसे जे लाइ ऐं असांजे मदरसे जे तालिबनि जे लाइ ऐं मदरसे जे उस्तादनि जे लाइ दुआ कजो
तो अल्लाह तबारक व तआला इन सभिनी खे इल्म बा अमल भी नसीब फरमाए ऐं सोने हुसैन आली मक़ाम जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ भी अता फरमाए। अज मूं तव्हांजे आरो क़ुरान शरीफ़ खोले ब आयतूं सबोरियो सूरत अहज़ाब मां पेश कयूं आहिनि ऐं उन्हनि जी अॻ में तव्हांखे माना अर्ज़ कयां। उन खां बाद में पंहिंजे मौज़ूअ ते कुझु ॻाल्हाईंदुसि। असांजो प्रोग्राम अमन ऐं मोहब्बत ऐं भाईचारी जो प्रोग्राम आहे। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाहु तआला अन्हु जहिड़ो अमन जो पैगंबर, अमन जो पैगाम खणी अचण वारो दुनिया में अॼु ताईं पैदा कोन थियो आहे। तंहिंजे करे असां उन्हनि खे अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ बि तव्हांखे असांखे अमन जो पैगाम ॾियूं ऐं अव्हांखे ॿुधायूं ॿ ॻाल्हियूं तव्हांखे ज़हन में रखणियूं पवंदियूं। हिकिड़ी तव्हांखे इहा ॻाल्हि रखणी पवंदी त इमाम साहब जो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह जे हुज़ूर में केतिरो वॾो आहे। ऐं नंबर 2 बस ॻाल्हियूं ॿ कंदासीं, वधीक न। पहिरीं इमाम साहब जो मक़ाम ऐं मर्तबो क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में ॾिसणो आहे। उन खां बाद में ॿी ॻाल्हि जेका आहे उहा ही आहे त इमाम साहब जो पैगाम छा हुयो। ही हेॾो वॾो हादसो करबला में थियो ऐं हेॾी वॾी कुर्बानी इमाम साहब ॾिनी त आख़िर इमाम साहब जो मक़सद छा हो, इमाम साहब कहिड़ो पैगाम पे ॾिनो। इहे ॿ ॻाल्हियूं जेकॾहिं तव्हांखे असांखे सम्झ में अची वयूं त इंशाअल्लाह ताला ही तव्हांजी अॼोकी महफ़िल भी कामयाब आहे, तव्हांजो अचण भी कामयाब आहे ऐं अव्हांखे हिकिड़ो रस्तो मिली पवंदो। इंशाअल्लाह ताला पाण उन ते अमल करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी करे वठंदासीं। सब खां पहिरियां आयतुनि जी माना मुख़्तसर लफ़्ज़नि में तव्हांखे ॿुधायां। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वारो इरशाद फरमायो, आयत नंबर 32 है ऐं आयत नंबर 33 है। सूरत अहज़ाब सिपारो 22 सिपारे की शुरुआत अहज़ाब सूरत जी आयत नंबर 32 है ऐं 33 मां ॿई पढ़ा थो ऐं उन्हनि जी माना तव्हांखे ॿुधायां ऐं अव्हां उन ते थोरो गौर कजो। अल्लाह तबारक व तआला छा थो इरशाद फरमाए, बरकत ख़ातिर हिकिड़ो दफ़ो सभई दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुबह खां भला तव्हांखे सलातूं में पढ़ायूं ढरा थी आयो हाणे आऊं थोरो माण्हू हाणे मूंखे त कुझु टेक वठायो सल्लल्लाहु फरमाए तो या निसा नबी लस्तुन का अहद मिनन निसाए इन तक़ैतुन फला तख्दअन बिल कौल फयतमा अल्लज़ी फी क़ल्बिही मरदुन व क़ुल्न क़ौलन मारूफा।
अल्लाह जो कुरान आ अल्लाह सी पाण तो ॻाल्हाए या निसा नबी ओ मुझे सोने नबी जो घर वारियूं लस्तुन्नका अहदिम मिनन निसाए अवा दुनिया में कहीं भी औरत जहिड़ियूं न आहियो इन तक़ैतुन तव्हां जेकॾहिं तक़वा हासिल कई फला तख़्तअन बिल क़ौल नरम नरम न कंहिं धारे माण्हू सां न ॻाल्हाइजो फयतमा अल्लज़ी फी क़ल्बिही मरद जंहिंजे दिल में बीमारी आहे मता उहो को तव्हां में तमन्ना रखे वक़ुल क़ौलन मअरूफा ऐं तव्हां जॾहिं बि कंहिं सां ॻाल्हाईंदियूं कयो त तमामु सुहिणे नमूने सां अख़लाक़ सां ॻाल्हाईंदियूं कयो अॻिते वक़रन फी बुयूतिकुन्न मुझे मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मिस्कीनी हाल मुताबिक़ तव्हांखे घरड़ा ठाराए ॾिना आहिनि बिल्डिंगूं न आहिनि महलातूं न आहिनि बंगला न आहिनि पक्का घर न आहिनि खजर जे छड़नि जा ठहियल कचड़ा कचड़ा घर आहिनि उहे मुंहिंजे नबी पाक तव्हांखे ठाहे ॾिना अथव मां अल्लाह ताला चवांव थो वक़रन फी बुयूतिकुन्न अव्हां पंहिंजे पंहिंजे मिलियल घर में जेको तव्हांजे हिसे में आयो आहे उते आराम सां रहो वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला जीअं नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में यूनुस अलैहिस्सलाम जे ज़माने में आदम अलैहिस्सलाम खां बाद में जॾहिं जाहिलियत जो दौर शुरू थियो हो उन टाइम ते जे औरतूं खुली घुमंदियूं हुयूं उन जाहिलियत वारे नमूने सां मां अल्लाह ताला तव्हांखे मनो थो फरमाया अवां उन जाहिलियत वारे दौर खे यादि न कजो उन दौर ते न हलजो वआक़िमन सलात वआतईन ज़कात अवांखे नमाज़ क़ाइम करनी आहे अवांखे ज़कात ॾियणी आहे वअतिअन अल्लाह व रसूलहू ऐं अवांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी करनी आहे ये अहकाम मां तव्हांखे छो थो ॾियां इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत ओ मुझे सोने नबी करीम जे घरनि में रहण वारा मां अल्लाह जी मर्ज़ी आहे मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जो इरादो आहे मां रब करीम मोहम्मद करीम जे अहल बैतन खे पाक ॾिसण थो चाहियां इन्नमा युरीदुल्लाहु रुगो इरादो कयो आहे रुगो मर्ज़ी आहे अल्लाह जी लियुज़हिब अन्कुमुर रिज्स त तव्हां खां हर क़िस्म जी बुराई परे हुजे अहलल बैत ऐं सोने नबी जा घर वारो वयुतहिरकुम तत्हीरा ऐं अल्लाह तबारक व तआला चाहे तो मोहम्मद करीम जो खानदान पाक साफ़ ऐं सुथरो अवां जे आॾो कंहिं बि क़िस्म जी का ख़राबी कंहिं बि क़िस्म जी का बुराई कंहिं बि क़िस्म जी का पलीती न हुजणु खपे जीअं मोहम्मद पाक आहे ईअं मुस्तफ़ा जो घर बि पाक हुजे ये ॿई आयत नंबर 31 ऐं आयत नंबर 32 सूरत अहज़ाब जो ॿावीह सिपारे जी शुरूआत जो मूं तव्हांजे आॾो पढ़ियूं आहिनि ऐं क़ुरान शरीफ़ मुंहिंजे अॻियां पियो आहे अवां गौर
भयो हूंदो त अव्वल खां आख़िर ताईं इन्ही ॿिन्ही आयतुनि में हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर वारनि जो ज़िक्र आहे। कंहिंजो ज़िक्र आहे बाबा? नबी करीम जे। जो त अहलल बैत जो लफ़्ज़ ज़ाहिर बीठो आहे ऐं अहलल बैत जी माना ई आहे घर वारा। अहल माना वारा, बैत माना घर, अहलल बैत माना घर वारा। हिते जेको ज़िक्र आहे सो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक घर वारनि जो ज़िक्र आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां अल्लाह ताला चाहियां तो मुंहिंजी मर्ज़ी आहे। मां अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे त जेको नबी जो ख़ानदान आहे, नबी जूं घरवारियूं आहिनि, इहे पाक साफ़ सुथरियूं हुजनि, कंहिं बि क़िस्म जी उन्हनि में का ख़राबी न हुजे ऐं उहे अल्लाह जी ताबेदारी कनि, अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कनि, नमाज़ क़ाइम कनि, ज़कात अदा कनि, पंहिंजे घरनि में रहनि, पर्दे सां हया अदब एहतराम सां रहनि। छो त मतां पोइ सुभाणे माण्हू मुंहिंजे नबी करीम ते आंगुर खणे ऐं चवे त तूं नबी थो सॾाए, तुंहिंजे घर जो त ही हाल आहे। अल्लाह ताला फरमाए थो जीअं मुंहिंजो मोहम्मद पाक आहे, इहे मुस्तफ़ा जो घराणो बि पाक हुजणु खपे। अल्लाह ताला जे प्यारे हबीब करीम ते जेके भी आयतूं कुरान शरीफ मां लथियूं आहिनि उन्हनि जी बाक़ाइदगी सां तफ़सीरनि में वज़ाहत आहे त मके शरीफ में कहिड़ियूं सूरतूं लथियूं हुयूं, मदीने शरीफ में कहिड़ियूं सूरतूं लथियूं हुयूं, सफ़र में कहिड़ियूं सूरतूं लथियूं हुयूं ऐं बरज़ख में कहिड़ियूं आयतूं वग़ैरह लथियूं हुयूं। अॼु तव्हां इहो नओं लफ़्ज़ ॿुधो, मको बि सम्झी सघो था त मके जे शहर में जेके सूरतूं आयूं, मदनी जेके मदीने में आयूं, सफ़र में जेके सफ़र जे दौरान आयूं, बरज़ख छा आहे? बरज़ख में बि आयतूं लथियूं। मुफ़स्सिरीन किराम जो चवणु आहे, उलमा जो चवणु आहे त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हिजरत फरमाई हुई, मके शरीफ खां निकिता हा, 3 रातियूं गारे सौर में रहिया हा, 12 ॾिहाड़ा सफ़र में मदीने ते लॻा हा, 3 उहे ऐं 12 उहे, कुल 15 इहे जेके मके ऐं मदीने जे विच ते 15 ॾिहाड़ा गुज़रिया हा, इनखे बरज़ख वारो ज़मानो सरबो आहे, विच वारो ज़मानो सरबो आहे। न मके में न मदीने में, विच में नी बरज़ख वारे दौर में नबी पाक अलैहिस्सलाम अकेलो हुयो, सिद्दीक़ अकबर गॾु हो, पर उन टाइम ते वही ख़ामोश कोन हो। 15 ई ॾींहं रसूलुल्लाह ते वही नाज़िल थींदो रहियो। तो उलमा इन्हीं दौर वारनि आयतुनि खे बरज़खी आयतूं सॼो आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके भी आयतूं लथियूं आहिनि उहे या मके में आहिनि, या मदीने में आहिनि, या सफ़र में आहिनि, या वरी बरज़ख वारे दौर में आहिनि। उलमा किराम उन्हनि जी तशरीह करे ख़ासि करे हिननि आयतुनि जे लाइ बयानु कनि था त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत बीबी उम्मे सलमा हुज़ूर जी घरवारी आहे, उन जे घर में हुया त इहा आयतूं उते लथियूं हुयूं। मूं तव्हांखे बार बार ॿुधायो आहे ऐं तव्हांखे घणो करे यादि हूंदो, छो त तक़रीबन तव्हां उहे साॻा ई माण्हू आहियो जेके जुमनि ते ईंदा आहियो। मूं तव्हांखे इहो अर्ज़ु कंदो आहियां त सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 9 हरम शरीफ हुआ, यानी हुजूर जूं घरवारियूं 9 हुयूं। हिते अल्लाह ताला जेको कुरान शरीफ में फरमावा कर्न फी बुयूतिकुन्न, त मुस्तफा जा घर भी 9 हुआ।
खे नबी सही जुदा जुदा घर ठाहे ॾिनो हो ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम जो घर वारियूं उन्हनि घरनि में रहंदियूं हुयूं। 9 ई घर वारियूं मदीने में हुयूं ऐं 9 ई घर मस्जिद नबवी सां इहे गॾु कतार में हुया। दरवाजे खां इहे फिरी इहा दरवाज़ा विच ते मस्जिद नबवी हुई, टे तरफ़ मुस्तफ़ा करीम जा घर रहा ऐं महबूब जे घर वारनि मथां उहो घर जेको बीबी उम्मे सलमा जो हो, महबूब वारे वारे सां हर घर में पंहिंजी रात गुज़ारींदा हुआ। इहो हुज़ूर जो अदल हो, इंसाफ़ हो जो 9 घर वारनि खे पाण टाइम ॾींदा हुआ। हिकिड़ो ॾिहाड़ो हिकिड़ी घर वारी वटि, ॿियो ॾिहाड़ो ॿी घर वारी वटि, इहे 9 ॾिहाड़ा 9 घर वारनि वटि गुज़ारींदा हुआ। वारो महबूब जो उन्ही ॾिहाड़े हज़रत बीबी उम्मे सलमा जो हो जॾहिं इहे आयतूं लथियूं। यानी ये कभी समझो तो ये आयतूं सूरत अहज़ाब वारियूं आयत नंबर 32 है आयत नंबर 33 है। बीबी उम्मे सलमा जे घर में लथियूं। जबल आयतूं लहदियूं तो महबूब जे सहाबन के महबूब जे घर वारनि खे महसूस थींदो हो तो वही अचे थो। कीअं महसूस थींदो? उन टाइम ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो अखियूं बंद थी वेंदियूं हुयो, चेहरो पाक लाल थी वेंदो हो। जेकॾहिं सख़्त सियारो हुजे, दिसंबर ऐं जनवरी जो महीनो छो न हुजे, पर वही वारी हालत में मुस्तफ़ा करीम जे वार वार मथां पघर जारी थी वेंदो हो। मखसूस किस्म जो आवाज हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिड़ी मुबारक मां निकिरंदो हो ऐं उन आवाज़ खे सहाबी महसूस करे वेंदा हुआ, उन कैफ़ियत खे महसूस करे वेंदा हुआ त हुजूर ते हिनमहिल वही नाज़िल थी रहियो आहे। उहे सभु सहाबी चुप करे वेही रहंदा हुआ या महफ़िल मां उथी वेंदा हुआ, जे न त ख़ामोश थी वेही रहंदा हुआ। वो काफ़ी टाइम खां बाद में जॾहिं वही जी हालत ख़त्म थींदी हुई त महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजो पघर भी उघंदा हुआ, पानी भी पीअंदा हुआ, सहाबन खे फरमाईंदा हुआ, ॿुधो त अल्लाह जो क़ुरान छा थो चवे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती अल इत्क़ान फी उलूमिल क़ुरान में लिखियो आहे त कॾहिं कॾहिं नबी करीम के रस्ते में सफ़र जे दौरान भी वही नाज़िल थींदो हो। उठ ते सवार हूंदा हुआ, अवां उठ खे ॾिसो था केॾो ताक़त वारो उठ आहे, पर सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ ते सवार सफ़र में हलन था। वही जो नुज़ूल थियो, उन उठ खे ताक़त न हूंदी जो विख हिकिड़ी हली सघे, रण करे वेही रहंदो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो सिदिल वो वज़न महबूब करीम वही जो तो बर्दाश्त कंदा हुआ, पर उठ भी बर्दाश्त न करे सघंदो, वेही रहंदो हो। ओ जबल महबूबन करीमन तां वही जी हालत ख़त्म थींदी हुई, उन खां बाद में उठ भी उथंदो हो, पाण पघर भी साफ़ कंदा हुआ, पानी भी पीअंदा हुआ, पंहिंजे सहाबन खे भी ॿुधाईंदा हुआ। पर ही अॼोको वाक़ियो हुज़ूर जे घर में आहे। हज़रत उम्मे सलमा अॻियां वेठी आहे, हिकिड़ी बीबी साहिब आहे, ॿियो सोनो नबी पाक आहे। जबल आयत ख़त्म थी त मन हुज़ूर सल्लल्लाहु उम्मे सलमा लब्बैक या रसूल अल्लाह, क़िबला ॾियो ख़बर। अल्लाह तबारक व तआला तव्हां जे मथां आयत नाज़िल फरमायो। छा तो अल्लाह ताला फरमाए? अल्लाह ताला जे हबीब फरमायो उम्मे सलमा, अल्लाह ताला फरमाए तो या निसा अन्नबी लस्तुल्लका अहद मिनन निसा। ओ सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घर वारियो, अवां कहे बि दुनिया जे औरत जेड़ियूं नायो, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां के सारे जहान जे औरतुल खान निरालो पैदा फरमायो। वक़्त तव्हां वरी ॿुधो
सजो मां तव्हांखे तर्जुमो करे ॿुधायो ॿीहर उनखे दोहराया पर आख़िर में अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। मां अल्लाह जी मर्ज़ी आहे, मां अल्लाह जो इरादो आहे। ओ नबी पाक जे घर वारो मां तव्हांखे पाक ॾिसणु चाहियां थो, अव्हां पाक साफ़ सुथरा हुजो। मां मुहम्मद पाक आहियां त मुंहिंजो घराणो बि पाक हुजणु घुरिजे। बीबी उम्मे सलमा झूमे थी, ख़ुशि थी थिए कि बिला मुंहिंजे घर में आए त नथी आहे। ऐं अल्लाह ताला तो फरमाए या निसा नबी, ओ नबी जूं घर वारियूं उहे सभु त हिकिड़े केननि, उहे पंहिंजे पंहिंजे घरनि में हल। मूंखे मोकल ॾे त सभु कंहिंखे वञी ॿुधायां त तव्हांजे शान में आयत नथी आहे, अव्हांजे फज़ीलतुनि में आयतूं नथियूं आहिनि। मूंखे मोकल ॾे, मां वञी सभु कंहिंखे पंहिंजे साहेड़ियुनि खे घर में ॿुधाए अचां ऐं सभिनी खे ख़ुशख़बरी ॾेई अचां त ॾिसो तव्हांजो शान अल्लाह ताला क़ुरान में बयानु फरमायो आहे। हुज़ूर फरमाए थो उम्मे सलमा इहो तोते बार कोन्हे, वेह इहो मां मुहम्मद पाण ई ॿुधाईंदोसां। हिकिड़ो कमु कर, हिकिड़ो कम कर, हुकुम कयो क़िबला वञ अली उल मुर्तज़ा खे सॾे आ, फातिमा ज़हरा खे सॾे आ, सोणे हसन खे चवे त वठो अचनि ऐं सोणे हुसैन खे बि वठो अचनि। उन टाइम ते इमाम हसन हुसैन सफ़ा नंढड़ा हुआ, हिकिड़ो 3 साल जो हो, ॿियो 4 साल जो हो, इहे चीच खां वठी हलाइण जहिड़ा हुआ। हुज़ूर सही फरमायो उम्मे सलमा तूं वञी अलीअ खे सॾे आ, वञी फातिमा खे सॾे आ ऐं ॿिन्ही खे चओ त तव्हांखे नबी पाक अलैहिस्सलाम सॾनि था पिया। मुंहिंजे महबूब जे हुकुम सां बीबी उम्मे सलमा अली उल मुर्तज़ा जे घर में वई ऐं अली उल मुर्तज़ा जो घर परे कोन हो, मस्जिद जो दर ऐं अलीअ जे घर जो दर हिकिड़ो हूंदो। इहे खणी सम्झो त जे अली निकिरे घर मां त अॻ में मस्जिद में ईंदो हो, पोइ मस्जिद खां ॿाहिरि ईंदा हुआ। बीबी साहिबा तकिड़ो तकिड़ो पंहिंजे घरां उथी उते अंदर जो वञी ॾिसे त सोढ़ो अली साईं वेठो आहे, अम्मा ख़ातून जन्नत बि वेठी आहे, हसनैन करीमन रांदि वेठा खेॾनि। बीबी साहिबा जीअं जो नबी करीम जे हुकुम सां अली साईं जे घर वई ऐं अलीअ जी नज़र पई, न अली जहिड़ो तहिड़ो आहे, न उम्मे सलमा जहिड़ी तहिड़ी आहे। अवां ॿुधो या निसा नबी लस्तुन कअहदिन मिनन निसा, ऐं नबी जूं घर वारियूं तव्हां दुनिया जे कंहिं बि औरत जहिड़ियूं न आहियो। आख़िर एॾे शान वारी वरी साहब रसूलुल्लाह जी घर वारी वरी हेॾा अखियुनि वारो सम्झ वारो अली उल मुर्तज़ा, तूं पंहिंजे उस्ताद जे घर वारनि जो अदब कंदो आहे, तूं पंहिंजे मुर्शिद जे घर वारनि जो अदब कंदो आहे। मुंहिंजा दा पंहिंजे वॾेरे नंढे वॾे ज़मीनदार जे घर वारनि जो ख़्यालु कंदो आहे। हे असांजे रेस जा ॿार आहिनि, हे असांजे उस्ताद जा ॿार आहिनि, हे असांजे मुर्शिद जा बीबियूं औलाद आहिनि, अदब कबो आहे। अली उल मुर्तज़ा बि अदब वारो हो। जीअं जो हज़रत बीबी साहिबा जे मथां अलीअ जी नज़र पई आहे त अली उथी बीही रहियो। ज़ोर सां सुभान अल्लाह, ॾाढे सुभान अल्लाह। जे अली वटि अदब न हो त पोइ कंहिं वटि बि कोन हो। जे अली अदब न करे त पोइ सम्झो दुनिया में को अदब वारो आहे ई कोन। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक घर वारी के जी अम्मा छो चई? अल्लाह ताला कलाम पाक में फरमाए तो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम
जी ज़ात बाबरकात मोमिनन के संदर साह खां भी वधीक वेझो आहे व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं जेके नबीअ जूं ज़ालूं आहिनि नबीअ जूं घर वारियूं आहिनि से मोमिनन जूं माइरूं आहिनि मोमिनन जूं दादे जो मोमिनन जूं केरु थो चवे अन्नबी औला औला बमाना अक़रब अक़रब माना वधीक वेझो नबी मोमिनन खे उन्हनि जे साह खां बि वेझो आहे व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं जेके नबी जूं घर वारियूं आहिनि उहे मोमिनन जूं माइरूं आहिनि अदा अली जहिड़ो अखियुनि वारो जंहिंखे क़ुरान सॾे त मोमिनन जी माउ आहे जब अली जी नज़र पइजी वई त अली पंहिंजे अम्मा जे लाइ उथी बीठो आहे अम्मा बिस्मिल्लाह अॼु कीअं कुर्ब जा कदम भरिया अथव अॼु मुंहिंजे घर आयूं आयो ख़ैर त आहे बीबी साहिबा फरमायो ऐं प्यारा अली तोखे फातिमा खे हसन ऐं हुसैन खे रसूलुल्लाह सॾरायो आहे असांखे तव्हांखे न्यापो मिलंदो आहे चवंदा हुआ हा हल त मां अचां थो हल त मां हल मां अचां थो वो पाण यकदम ठाहींदा हो पाण खे से सुरमो पाईंदा हो तेल मखींदा हो लटा कपड़ा ठाहींदा हो सवलो थी वञा पर इहा अदब जी तक़ाज़ा नाहे महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे लाइ इन कुरान शरीफ में लिखियो पियो आहे अल्लाह ताला फरमाए थो तव्हां तोड़े निमाज़ पढ़ो बीठा कि 4 रकातूं तव्हां नियत कई आहे हिक रकात पढ़ी अथव 3 रकातूं अञा बाक़ी आहिनि मुंहिंजो नबी सॾु करेव त निमाज़ छॾे मुस्तफ़ा ॾे हलिया वञो पर इए ना है त नबी को कम चवई कम करे मोटी को हाने वादो थी वल नवी सवी निमाज चे तो त न अल्लाह ताला फरमाए तो नियत कई 4 रकातुन जी हिकड़ी पढ़ी हुई 3 अञा रहलू आहिनि नबी कम चवई पानी पिया त पानी पिया खट खणी आ त खट खणी आ के सॾु करे आ त सॾु करे आ वादो थी ओ जाते निमाज छडी हई उता अगते शुरू कर हुजूर जे कम में जेको वक्त गुजारी सब नमाज में शामिल आ कुरान पाक में लिखियो पियो इते जो इते मां तव्हां खे खोले ॾेखारियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अली अल मुर्तज़ा करमल्लाहु वजहल करीम बीबी साहिबा खे ईअं कोन थो फरमाए तूं अम्मा हल तमा अचां थो न हल तमा अचां थो न बीबी साहिबा न्यापो ॾिनो हज़रत अली फरमा अम्मा अॻ में तूं हल त पुठियां मां अली थो ॾे सभई चओ सल्लल्लाहु अलैहि अलिया बोया फातिमा है एक चीज में हसना बी चीज में हुसैन वाह 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 जो नजारो जी जो नबी पाक के घर में बीबी उम्मे सलमा के घर में हजरत अली दाखिल था नबी पाक खुश था सल उम्मे सलमा अब में आ अली उन जे पोया है फातिमा वरी उन जे पोया है माजे चीचन में नगड़ा साहब ज़्यादा बच्चो थी अचे बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला नो फरमायो मां ॾिठो त नबी पाक हिकिड़ी चादर बिछाई वेठा ये जो हजरत अली फातिमा ज़हरा ऐं हसन हुसैन घर में दाखिल था तो हेठा नबी पाक पंहिंजे चादर छिके कढी
माण्हू जंहिं लते ते वेहंदो आहे त छिके कढंदो आहे त बीबी साहिब फरमातो आहे चादर हुन करे बाबा जे हेठां छिके कढी महबूबन करीम ने इशारो फरमायो ओ फातिमा मुझे अॻियां वेह साॼे पासे हसन खे विहार खाॿे पासे हुसैन खे विहार मुझे पुठीअ जे पोयां सोने अलीअ खे विहार हज़रत फातिमा अॻियां वेठी आहे साॼे पासे हज़रत हसन आहे खाॿे पासे हुसैन आहे पोएं पासे हज़रत अली मुर्तज़ा उहा चादर मुस्तफ़ा खोली आहे खोले नबी करीम अलैहिस्सलाम इन्ही चइनी जौननि जे मथां विधी आहे विधण खां बाद में फरमाइनि था मां दुआ घुरां तव्हां आमीन चइजो अञा का ख़बर कान्हे त हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम छो सॾायो आहे बस अचण सां कारवाई शुरू थी वई बीबी साहिबा अॻियां वेठी पोयां अली साईं वेठो साॼे पासे हसन आहे काॿे पासे हुसैन आहे हुज़ूर चादर विझी हथ खया अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ऐ मुंहिंजा मौला तो चयो आहे त मां तुंहिंजे अहल बैतन खे पाक रखणु चाहियां थो पाक ॾिसणु चाहियां थो तो अॻ में नाला खया या निसा अन्नबी ओ नबी जूं घर वारियूं मुंहिंजा मौला मुझे घर वारनि खे त मुझे अहल बैत में तो शामिल कयो आहे पर हिननि खे वरी मौला मां पंहिंजे अहल बैत में शामिल थो फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ऐ मुंहिंजा मौला ही बि मुंहिंजा अहल बैत आहिनि अल्लाह से छा फरमायो या निसा अन्नबी ओ नबी जूं ज़ालूं अहां अहल बैत आहियो पर हुजूर तो चए मुंहिंजा मौला इज़ाफ़ी नोट मां बि हणां थो मुंहिंजी दुआ क़बूल फरमा जे मुझे घर वारनि खे अहल बैत में तो शामिल फरमायो आहे त वरी हिननि खे अली खे हसन खे हुसैन खे ऐं फातिमा ज़हरा खे बि अहल बैत में मां मोहम्मद शामिल फरमाया थो इज़हब अनहुम रिज्स इन्हनि खां हर क़िस्म जी पलीती दूर फरमा तहिरहुम तत्हीरा ऐं तो मुंहिंजा मौलान खे पाक ऐं साफ़ ऐं सुथरो फरमाइजा उन खां पोइ हज़रत नबी पाक फरमाइनि था अली फातिमा हाणे अल्लाह वटां अहल बैत खे पाक ऐं साफ़ रखण जी आयत क़ुरान में नाज़िल थी आहे ऐं उन में मुराद मुंहिंजूं घर वारियूं हुयूं पर मूं ख़ुसूसन तव्हांजे लाइ परमिशन वठी अहल बैत में शामिल फरमायो आहे तंहिंजे करे असां अहले सुन्नत वल जमात जो इहो अक़ीदो आहे हिन क़ुरान शरीफ़ जे रोशनीअ में त नबी पाक जा अहल बैत नबी सही जूं घर वारियूं आहिनि चओ नबी सही जा अहल बैत ॾाढे ॻाल्हायो नबी पाक जा अहल बैत नबी सही जूं उन सां गॾु अली बि ॻाल्हायो अली भी फातिमा ज़हरा भी हसन भी और हुसैन भी ये भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत आहिनि जे नबी पाक जो घर वारियूं अहल बैत में शुमार आहिनि अहिड़े तरीक़े सां हसन हुसैन फातिमा ज़हरा अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम ये भी मुझे सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहल बैत आहिनि ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन्हनि खे पाक ऐं साफ़ रखण जो इरादो फरमायो आहे रब जी मर्ज़ी आहे त मां ॾिसणु चाहियां थो त इहो ख़ानदान पाक ऐं साफ़ हुजणु खपे हाणे अहल बैत जी लिस्ट त तमामु वॾी थी वई 9 घर वारियूं 10 अली मुर्तज़ा 11 फातिमा ज़हरा 12 इमाम हसन 13 इमाम हुसैन हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नस सां ये 13 अहल बैत आहिनि पर हाणे हिकिड़े अॼोकी कचहरी में इन 13 जो बयान त कोन थी सघंदो
इन जे करे टाइम थोरो आहे, मथां ज़ोर जे नमाज़ जो वक़्तु आहे ऐं पाण खे टाइम सां प्रोग्राम ख़तमु करणो आहे। जंहिंजे नाले सां ई अॼोको ॾिहाड़ो आहे इमाम हुसैन, उन 13 बैतनि मझां उन जो बि ज़िक्र थींदो, उन जे भाउ हसन जो बि ज़िक्र थींदो। जीअं असां ई तव्हां पंहिंजे ईमान खे साबित कयूं ऐं इमाम साहब असां पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कयूं त नबी पाक जो समूरो अहल बैत पाक आहे, पर हसन ऐं हुसैन खे अल्लाह ताला जेका ख़ूबी ॾिनी आहे असां सभिनि खां निराली आहे। अॼु त मां तोखे मुख़्तसर लफ़्ज़नि में ॿुधायां त आला हज़रत छा थो फरमाए। फरमाए तो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। सुभान अल्लाह, दावा सा सुभान अल्लाह। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है अहले नूर तेरा सब घराना नूर का। तू है अहले नूर तेरा सब घराना नूर का। चओ सभई त सोनो नबी त नूर, पर नबी जो घराणो ही ॾाढे नबी जो सभिनी खे ख़बर आहे। उस्मान गनी खे चवंदा आहिनि ज़ुल्नूरैन। छा ॾाढे चओ माना ॿिनि नूरनि वारो। कहिड़ा नूर? उन जे घर में हिकिड़ी नबी पाक जी न्याणी आहे जंहिंजो नालो आहे बीबी रुक़ैया। कुछ टाइम खां पोइ गुज़ारे वई। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम हज़रत उस्मान वटि वियो फातिहा ख़्वानी जे लाइ। उस्मान तुंहिंजी घर वारी आहे, मुंहिंजी न्याणी आहे, पर गुज़ारे वई आहे, मां तो वटि फातिहा ख़्वानी लाइ आयो आहियां। हज़रत उस्मान रोए पियो। नबी पाक फरमाए तो ज़ाल जे लाइ रोइबो? हज़रत उस्मान तो चवे क़िबला ज़ाल सब्जी को न थो रोवा, इनी रुक़ैया जे करे तो मोहम्मद करीम सां मुंहिंजी मिट्री ॻंढियल हुई, उहा गुज़ारे वई आहे, इहा मिट्री टुटी पई आहे, उनी मिट्रीअ जे टुटण जे करे रोवण था। नबी पाक दुआ को घुरी अॻ में फरमाइनि था त उस्मान अल्लाह पाक वटां जिब्रील हाणे हाणे लही आयो आहे। उहो चवे थो ओ मुस्तफ़ा तुंहिंजे घर में उम्मे कुलसूम न्याणी वेठी आहे, इन जो निकाह उस्मान सां पढ़ाए त उस्मान जो तोसां रिश्तो क़यामत ताईं ॻंढियल हुजे। बीबी रुक़ैया खां पोइ नबी साईं जी ॿी न्याणी उम्मे कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जो सिलसिलो हज़रत उस्मान सां ॻंढियो। ॿ न्याणियूं जो नबी जूं जे घर में आयूं त सॾिजी वियो ज़ुल्नूरैन, ॿिनि नूरनि वारो। नूर की सरकार से पाया तो शाला नूर का। सुभान अल्लाह। अदा वे वो सोना वे कदे तो माण्हू खे लताड़ी अची अलाए काथों हलियो आहे, जिथे जाए पियो ते वेही रहो। नूर की सरकार से पाया तो शाला नूर का। दो शाला हिकिड़ी शाल हिन कुल्हे ते, ॿी शाल हिन कुल्हे ते, ॿ चादरूं, जेको ये ॿ चादरूं नूर जूं हुयूं ऐं नूर वारी
सरकार का मिलो नूर की सरकार से पाया दुशाला नूर का हो मुबारक तुमको ज़ुनूर जोड़ा नूर का हो मुबारक तुमको ज़ुनूर जोड़ा नूर का। चाहो मुस्तफ़ा का नूर पर मुस्तफ़ा जो घरानो भी मुस्तफ़ा जो घरानो भी असां खे ज़िक्र करणो आहे बिन नूरनि जो इमाम हसन जो ऐं इमाम हुसैन जो। हाणे अचो ऐं ॿुधो त अहले सुन्नत वल जमात वटि अहल बैत सां केतिरी मोहब्बत आहे। मूं तव्हांजे आलो हे क़ुरान शरीफ़ रखियो आहे, हेॾो हिकिड़ो हदीस जो किताब रखियो आहे। तक़रीबन मूंखे सभई हदीसूं यादि आहिनि। मां इहे तव्हांखे यादि बि ॿुधाए सघां थो, पर अव्हांजे आॾो हे किताब खोले इन जे करे रखियो अथमि त तव्हांखे पक थिए त मां जो कुझु ॿुधायां सो थो क़ुरान हदीस में ॿुधायां थो। पंहिंजी ॻाल्हि ठाहियूं कोन था। असांजो जेको अक़ीदो आहे, असांजो जेको ईमान आहे, उन अक़ीदे ईमान खे अव्हांजे आॾो बयान था कयूं। असां कंहिं माण्हूअ खे ॿुधाइण लाइ नथा बयान कयूं त अहिड़ो ॿुधे गैरो ॿुधे लथू ॿुधे खैरो ॿुधे फलाणो ॿुधे न, कंहिं खे ॿुधाइण जे लाइ न, असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे रज़ा जे लाइ था ॿुधायूं त जीअं दुनिया खे ख़बर पवे त सुन्नत जमात वारा या रसूल अल्लाह चवण वारा नबी जे अहल बैत सां केतिरी मोहब्बत कंदा आहिनि। अव्हांखे बि ओतिरी मोहब्बत करणु खपे जेका क़ुरान हदीस ॿुधाए थो। हाणे सदा खां पोइ त किसे खे हलायूं सल्लल्लाहु अलैहि कुदरत खुदा जी उथंदे हदीस उहा निकती आ जंहिं हदीस जो रावी सुहिणो हज़रत उमर फारूक आहे। इहा बि हज़रत उमर जी करामत आहे जो माण्हू खे जो बावर करायो थो वञे त उमर सख़्त हो, अली सां न ठहंदो हो, हसन हुसैन सां न ठहंदो हो, अहल बैत सां न ठहंदो हो, सख़्त हो, पंहिंजे तबियत वारो हो। उन ॻाल्हि जी तरदीद पई थिए। हज़रत उमर जो कौल तोखे ॿुधायां ऐं तूं गौर कर त मुंहिंजा दोस्त छा मसइलो आहे। हज़रत इमाम हसन बीमार थी विया, तकलीफ़ थी पई, बुखार अची वियो, अभी तकलीफ़ थी पई, पाण पॾिहाड़ा मस्जिद नबवी में न आया। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकाह जो सहाबिया हज़रत ज़ैद बिन असलम रज़ी अल्लाह ताला अन्हु ओ पंहिंजे पीउ हज़रत असलम खां रिवायत थो करे क़ाल क़ाल उमर बिन अल ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु लिज़ुबैर बिन अल अवाम रज़ी अल्लाह अन्हु हल लक अन तऊद अल हसन बिन अली रज़ी अल्लाह अन्हुमा فإنه مريض فقال زبير طلقا عليه فقال له عمر أما علمت أن
इयादत बनी हाशिम फरीदतुन वदियारतुहुम नाफिलतुन। सुभान अल्लाह। हजरत जुबैर नबी पाक अलैहिस्सलाम जो सहाबिया हजरत उमर के रास्ते में मिली तो वने में हजरत जुबैर का हजरत उमर माथा झले तो ओ जुबैर जीर हलिया काडे हलाऊं हसन बीमार पुछी अचूं हसन बीमार पुछी अचूं। हजरत जुबैर फरमाए तो हलऊं था पुछण हलऊं था पर हजरत उमर तो चे मुझी गाल बुध मुझे हिन कनर बुधो आ मुझे हिन नक ॾिठो आ तोखे इन्हीअ नेकीअ जे कम में इन्हीअ जे करे शरीक तो कयां जो नबी करीम फरमायो आ त बनी हाशिम जेके मां मोहम्मद जो ॾाॾाणो खानदान आ उन्हनि सां मुलाकात करणु फर्ज़ आ ऐं नबीअ जे बचड़नि जी ज़ियारत करणु नफ़िल आ। मां तोखे हिन मुफ्त जे ख़ैर जे कम में भाईवार तो कयां हल त सोणे हसन जी ज़ियारत कयूं। हसन हिकिड़े पासे बनी हाशिम आ त जेकरे उन जी ज़ियारत करणु असां ते फर्ज़ आ वरी ॿिए पासे नबी करीम जो खानदान आ उन जी ज़ियारत करणु नफ़िल बि आहे मुलाकात करणु नफ़िल बि आ। तंहिंजे करे हक़ हलऊं उहे ॿई ॼणा हज़रत ज़ुबैर बिन अल-अवाम ऐं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम हसन वटि विया। इमाम हसन जी तबीयत पुछा कयो। हज़रत इमाम हसन ॾाढा ख़ुशि थिया। हज़रत उमर खे फरमाइण लॻा प्यारा उमर तूं पाण त आयो आहीं पर हज़रत ज़ुबैर खे बि वठी आयो आहीं। मां तव्हांखे ॿुधायां त जेको असांजी ज़ियारत करण ईंदो आहे नबीअ जे खानदान ऐं अहल बैत जो एहतराम कंदो आहे उनखे ज़ियारत करण वारे खे फर्ज़ जेतिरो ऐं नफ़िल जेतिरो सवाब मिलंदो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ अज़ीज़ अवां इन्ही मां अंदाज़ो करे सघो था पिया त सोने नबी पाक अलैहिस्सलाम जे सहाबा किराम खे ख़ासि करे सैयदना अमीर उमर खे रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर जे खानदान सां केतिरी मोहब्बत आहे जो पाण त अचे थो पर ॿिए सहाबी खे बि वठी थो अचे अॼु त इहो फ़र्ज़ अदा कयो उन्हनि जी ज़ियारत करे अचे। अल्हम्दुलिल्लाह तवा असा अहले सुन्नत वारन जो अक़ीदो आ त नबी जे खानदान जी ज़ियारत नबी जे खानदान सां मुलाकात करण नबी जे खानदान जे दर ते हली वञण इहो असांजे तरीक़े अक़ीदे में मोहब्बत में इबादत में शामिल आहे। सभई चओ सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अचो त वरी तव्हांखे ॿी हदीस ॿुधायां तव्हांजो ईमान ताज़ो थी पवे तव्हांजी दिलि ख़ुशि थी पवे। सलात करो सल्लल्लाहु अलैहि हज़रत ज़ैद बिन अरक़म मशहूर सहाबिया ही उहो सहाबिया जंहिंजे घर में नबी पाक वेही दुआ घुरी मुंहिंजा मौला उमर अञा मुस्लमान कोन थियो आहे उनखे इस्लाम जे मदद जे लाइ मुस्लमान बनाए। हज़रत ज़ैद बिन अरक़म जे घर में नबी से दुआ घुरी हुई ऐं हज़रत ज़ैद बिन अरक़म जो चवण आहे असां 39 मुस्लमान हुयासीं 40 बि कोन हुयासीं 39 मूसूदा 39 मुस्लमान हा। मूंखे उहा घड़ी यादि आहे जो हुज़ूर पंहिंजा सोनारी हथ खया अल्लाह जे दरगाह में अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बि उमर बिन अल-ख़त्ताब उमर बिन ख़त्ताब खे इस्लाम बख़्श ऐं उनखे दीन जे ताईद जे लाइ मुस्लमान बना। बस कलाक बि कोन गुज़रियो त हज़रत उमर मुस्तफ़ा जी दुआ सां मुस्लमान थी वियो। हज़रत ज़ैद बिन
अरकम तो चवे हजरत उमर जे मुसलमान थियण सां 40 जो तादाद पूरो थी वियो। हिकु उहो हजरत ज़ैद बिन अरकम जेको रिवायत को करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक तो के बुधाया तो ईमान ताज़ो थे। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी तारिकुन फीकुम सक़लैन मा इन तमस्सकतुम बिही लन तदिल्लू बादी अहदुहुमा अअज़मु मिनल आखर किताबुल्लाह अज़्ज़ा व जल्ला हब्लुम ममदूदुम मिनस समाए इलल अर्दि व इतरती अहल बैती व लन यफ्तरिका हत्ता यरदा अलैयल हौज़ फन्ज़ुरू कैफ़ तलहक़ू बिही फ़ीहिमा। सुभान अल्लाह नाले कर तुम्हारा बताया। वाह मदीने वाला साईं बाण फरमाता इन्नी तारिकुन फीकुम सकलैन मां मोहम्मद मुस्तफा तमाम अहम शयूं जरूरी शयूं छॾे थो वञा। मां दुनिया मां वञा थो और ॿ शयूं छॾियो थो वञा तव्हां में। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जेकॾहिं तव्हां उन ॿिन्ही शयुनि खे चिपड़ी वठंदव लन तदिल्लू गुमराही न थींदव। अहदुहा किताबुल्लाह नबी पाक फरमाइनि था उन ॿिनि शयुनि मां कारी शइ अथव अल्लाह जो क़ुरान। कारी शइ छा आहे? अल्लाह जो यो हब्लुम ममदूद यो अहिड़ो रसो आहे जेको अल्लाह पाक पंहिंजे आसमान तां लटकाए तव्हां ॾे मोकिलियो आहे। हेठि तव्हां हथ विझंदव इहो क़ुरान तव्हांखे अल्लाह ताईं पहुचाए छॾींदो। उनजो सिलसिलो ज़मीन ते बि गंढियल आहे, मथे अल्लाह सां बि गंढियल आहे। अवां ज़मीन वारा इनखे हितां ज़मीन में हथ विझंदव इहो अल्लाह पाक जो रसो क़ुरान पाक ही जेको अल्लाह जो क़ुरान आहे इहो अल्लाह जो क़ुरान तव्हांखे हिते क़ुरान खे चिबड़ी पओ इहो तव्हांखे अल्लाह वटि पहुचाए छॾींदो। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाता ॿी शइ बि तव्हां वटि छॾियो थो वञा। या रसूल अल्लाह वा ॿी शइ कहिड़ी आहे? पाण फरमाता अहल बैती मां पंहिंजा अहल बैत तव्हां में छॾियो थो वञा पियो ऐं मां तव्हांखे नसीहत कयो थो वञाव पियो। मां ॾिसां त तव्हां मूंखां बाद में मुंहिंजे अहल बैत सां कहिड़ो था सलूक कयो। जेको मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कंदो उहो मां मोहम्मद सां गॾु हूंदो ऐं जेको मुंहिंजे अहल बैत सां दुश्मनी कंदो मां मोहम्मद क़यामत जे ॾिहाड़े उन्हीअ जो दुश्मन थी बीहंदुसि। पाण फरमाइनि था जो मां दुश्मन हूंदुसि उहो कॾहिं बि कामयाब न थींदो। इन मज़ा मालूम थियो त अहल बैत जी मोहब्बत निजात जो सबब आहे। सभई जो अहल बैत जी मोहब्बत ॾाढे अहल बैत सां मोहब्बत कबी त इंसान जो छोटकारो आहे। जे अहल बैत सां मोहब्बत न कंदो त उनजो छोटकारो कोन्हे ऐं जेको अहल बैत सां दुश्मनी कंदो नबी पाक फरमाइनि था उनजो मां दुश्मन थी बीहंदुसि ऐं हुज़ूर फरमाइनि था जो मां दुश्मन थी बीहां उनजो छोटकारो तव्हांजो असांजो सभिनी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारनि जो अक़ीदो आहे त तव्हांजी ऐं असांजी शफ़ाअत रसूलुल्लाह कंदा। अक़ीदो न आहे छा? केरु शफ़ाअत कंदो? हशर वेले हूंदा सवेरा जराणा तन्ही में मोहम्मद परे खां सुञाणा। हशर वेले हूंदा सवेरा जराणा तन्ही
अथन में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलम में जिए गुल गुलाबिया सोहणो गुलम में वो जो मुस्तफा पापा बदरो लखन हुजूर फरमाते शफाअत उन्हीं जी कंदुस जेको मुंहिंजे अहल बैत सां प्यार करो शाफी उन जो थींदुसि जेको मुंहिंजे असहाबनि सगोरनि सां दुश्मनी न रखंदो असहाब ऐं अहल बैत गॾु हूंदा हिक ॿिए खां धार कोन थींदा जेको मुंहिंजे असहाबनि किरामनि सां प्यार ऐं मोहबत कंदो उहो कॾहिं बि घाटे में कोन वेंदो फ़ाइदे में उहो वेंदो जेको मुंहिंजे सहाबा ऐं अहल बैत सां प्यार करे हिन आयत जा आख़िरी लफ़्ज़ हदीस जा आख़िरी लफ़्ज़ ॾाढा मज़ेदार तवज्जो आहे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो लन यतफर्रका हत्ता यरदा अलैयल हौम थोड़ो तवज्जो जी ज़रूरत आहे पाण फरमायो घणी शयूं छॾी थो वञा बाबा काथे ॻाल्हायो हिकिड़ो क़ुरान हिकिड़ो ॿियो आख़िर में लयतफर्रका महबूब फरमाए थो इहो क़ुरान ऐं मुंहिंजो अहल बैत हिक ॿिए खां धार न थींदा ये हिक ॿिए खां धार हत्ता यरदा अलैयल हौद तां एतिरे क़दुर दुनिया में गॾु हूंदा जो गॾु रही ओ जॾहिं हौज़ कौसर ते मां मुहम्मद खे ॻोल्हे रहंदा त क़ुरान बि गॾु हूंदो त अहल बैत बि गॾु न को क़ुरान अहल बैत खां जुदा हूंदो न को अहल बैत क़ुरान खां जुदा हूंदो इहा दुश्मनी नसियो थो वञा जाते क़ुरान आहे उते अहल बैत आहे जाते अहल बैत आहे उते क़ुरान अल्हम्दुलिल्लाह असां वटि जेकॾहिं को सैयद सॾाईंदो आहे पोइ अलाए सैयद आहे अलाए कोन्हे पर असां हुनजो अदब कंदा आहियूं सैयद आहे एतिराम वारो आहे पोइ खणी शाह साहब खे डंडो हथ में हुजे कूडो हथ में हुजे सुल्फी हथ में हुजे भंग जा प्याला वेठो पीए त असां सिंधी मुस्लमान चवंदो आहे पाण शाह ॼाणे त सदुस कमु ॼाणे पर असां नबी जे ख़ानदान जे करे अदब कंदा आहियूं छो त इन्ही जो बि तव्हांखे सवाब मिलंदो हे तव्हांजे पाड़े में अथव सुल्तान फ़कीर शहदाद ईंदा रोज़ मक़सूदे खां वञा लाशारी क़ौम जो आहे सफ़ा अणपढ़ियो हिकिड़ो ढगो होसि हुरलो हुरलो हिकिड़ो हूंदो आहे नार ॿियो हूंदो आहे हुरलो नार माना खूह मां पाणी कढिबो आहे हुरलो वरी माना पाणी हूंदो आहे वाटर में पर पाटर हूंदो आहे हेठि पोइ बनीअ ते मथे पाणी चाढ़िबो आहे फ़कीर हुरले ते वेठो ढगो हिकिड़ो होसि ऐं नार त पाणी वेठे कढियईं बनीअ मां पाणी वेठे बाईअ मां पाणी वेठे कढियईं हिकिड़ो हालनि जे पासे जो माण्हू असांजे सिंध में हालनि में कौमा रंग आहिनि भट क़िस्म जा ऐं मंगड़हार क़िस्म जा पर कौमा रंग उहो फ़कीर वटि आयो सुल्तान फ़कीर जी अदा मैं अदा सैयद हाँ सैयद को आले रसूल को ये ढगा हाथ अला दे दे छोड़ फ़कीर वटि ॿियो बि हिकिड़ो माण्हू वेठो हो उन्ही त सुञातो तेज भसा हालनि जो रंग आहे हाणे मां अब्दुर्रहीम सनाया सैयद आहियां त तव्हां सभु असां हिनखे सुञातो ठरी वीरो आहे जो शर आहे
पुछो पुछो कौन फकीर चो सैयदा जहा जे बिस्मिल्लाह पाए ठगा का वो ढगो छोड़े दे नहीं सुल्तान फकीर के ढगो छोड़ो काई वयो थोड़ी देर का वो कुछ वैसे आके से सुनाती कौन जे तय सुनाता जहा मैं सुनाता ए हालेदा रंग हा रंग फकीर चेवादा तुसा रंग डिठा असा नंग डिठा चाचे तुसा रंग डिठा असा नंग डिठा तव्हां के रंग नजर आयो असा के मदीने वाले जो नंग नजर आयो वो सुल्तान फकीर न पढ़ला न आलमा न दरवेशा रात जो सुतो क्यों आ बिस्तरे ते रसूलुल्लाह जो दीदार थी तो वजह से हुजूर फरमाता सुल्तान तो असा के सुना तो असा तो के सुनाने वाला सजो यो मुल्क मुजादार तवा जे रिद तर पाड़े जा सा जा आखिर जा भाई हन साईं हन लाशारी हन रिद हन न्यू को चोरी तो कसीर में घिर सा कुरान चाचे चावे सा के सुल्तान फकीर का कुडह कोडा कुरान चावे सी बाकी फकीर दे कुबे विच कोन हसी मानो फकीर जो इनो आज भी असर आ जो छाजे करे फकीर वट इबादत का नहीं फकीर नंग सजा सबै चौ सल्लल्लाहु अलैहि या मुझे सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस लिखी पई आ कौन फरमान था जेको भी मानू मुझे अहल बैत सा दुनिया में चंगाई कंदो घणो करे तो उनके दुनिया में ई बदलो मिली वेंदो पर जे दुनिया में बदलो न मिलो तो क़यामत में मां मोहम्मद वेठो आया घणो करे तो इन दुनिया में हुन जो एवज मिली वेंदो आ जो मुझे अहल बैत सा मुझे सादात कराम सा मुझे नस्ल हसब नसब सा तो दुनिया में चंगाई कई उन जो एवज तो के दुनिया में मिलंदो जे भला दुनिया में रह जी वयो गणती न कजा क़यामत में मां सामने वेठो आया हिन किताब में वाक़ियो लिखियल आ एकड़ो शख्स बगदाद में शाम जो टाइम हो ये सियारे जी मौसम जे बहकड़ा सैयद सबूरा एकड़ो 12 साल जो आहे 14 साल जो आहे ये मुसाफिर थी रस्ते सा वींदे सुज लही हो बगदाद में पुछा कयो बाबा असा मुसाफिर आयो सादात आयो मदीने का आया आयो आहे तो असा के रात रहा है वडन शहरन में आम तरह सा ओता को थी दीवान बाराड़ी में को टुटल फुटल छोटो मोटो छप्पर बड़ी कुछ न कुछ होंदो आ शहरन में के माण्हू हूंदा जनमट का ओता कहूंदिया सो उन बिनी शहजादन पुछो बाबा असा सैयद आयो सैयद ज़ादा आयो रात असा के पई वैया सियारो असा के को रात रहाई तो सबनी चयो से हा ये असा के पाड़ी में ता रहे तो उनी के ओता का भलोड़ ठहला मुसलमान बिया आई अल्लाह अल्लाह भी कंदो आ तवा सैयद हो तवा वींदो तो तवा के रात रहाए छड़ी तो बई शहजादा उनी जे दर ते वया ओताक में वेठो हो या बोला जा नौकर चाकर मुरीद खादम बैठा पान मोटे बई शहजादा तोता सलाम अलैकुम व वालेकुम सलाम अबावे हो गयो केर आयो ये सा सैयद आयो दो हाल वाल बाबा सजदा ठिकाने निकली आयो
सही असांखे अॻिते वञिणो आहे राति पइजी वई आहे तव्हांजो नस मिलियो आहे तव्हांजी औताक़ तव्हां असांखे राति रहायो सुबुह जो हलिया वेंदासीं हालांकि औताक़ धणी हो अलाए कहिड़ी हुनखे फुटी खयो कि सैयद आयो हा कि सैयद आयो त शुजरो ॾेखारियो छा ॾेखारियो शुजरो शुजरो जे मिली चलो जे फलाणो पुट फलाणे जो फलाणो पुट फलाणे जो फलाणो पुट फलाणे जो वञी नबी सां मिले लिखत अथव उन चवण असां लिखत खयो त कोन था घुमूं आहे पर पंहिंजे वतन में पई आहे बाक़ी हाणे हिते असां त खणी कोन आया कि हलो हलो ईअं बड़ी सण बि मानी खाइण जे लाइ सैयद सुधायो अथव त सैयद असांखे मानी सुठी खाराए राति राहे शुजरो अथव कोन हलो कोन राईंदोसां मुसाफ़िर नंढड़ी उमिरि जा सियारे जी राति न कोई न को वाई ॾाढा मायूस थिया किताब लिखे थो त कई ॼणा मायूस थी अधु रोआण जहिड़ा थिया ईअं करे पंहिंजो मुंहुं लाहे वीचारा निकिता साम्हूं हिकिड़ो यहूदी में आहे उनजो ॾिठा त ॿ नौजवान पर हितां जा नथा लॻनि मुसाफ़िर लॻनि था अॻिते वञी पुछी अबा तव्हां केरु आहियो कि अदा तूं पुछी छा कंदे जे न मूंखे ॾसियो सही जे असां मुस्लमाननि जे नबीअ जी आल आहियूं तूं केरु आहे चई मां यहूदी आहियां मायूस छो थियो अबा जे असांखे राति रहणी हुई फलाणे रईस वटि वियासीं हुन असांखे तड़े छॾियो आहे त तव्हां वटि शुजरो कोन्हे हाणे असां राति जे टाइम ते काॾे वञूं मायूस थिया वञूं था पिया ॿी का ॻाल्हि कान्हे उन यहूदी चयो ॻाल्हि ॿुधो मां मुशरिक न आहियां हराम खोर बि न आहियां अल्लाह खे हिकु मञींदो आहियां मूसा नबीअ ते मुंहिंजो ईमान आहे तव्हांजे नाने रसूलुल्लाह सां बि प्यार कंदो आहियां जेकॾहिं मुंहिंजे घर रहो त मां तव्हांखे रहण लाइ तयारु आहियां मुंहिंजा दोस्त ॿई शहज़ादा पाण सां घर वठी वियो राति वञी उन्हनि जी ख़िदमत कयई सुठा काम सुठा बिस्तरा सोने नमूने सां रहाए पंहिंजे घर वारी खे त मुस्लमाननि जे नबीअ जी औलाद अदब सां एतिराम सां रहाए उहे ॿई शहज़ादा खाई पीआरी राति जो सुम्ही पिया ओ यहूदी बि पंहिंजे घर वारी समेत सुम्ही पियो इत्तिफ़ाक़ सां उन राति जो ओ उन रईस जे तड़े कढिया उन ख्वाब ॾिठो त क़यामत जो मैदान क़ाइम थी वियो आहे माण्हू सभु हिकिड़े पासे भॼंदा पिया वञनि पुछा चई छा आहे चई हिन पासे जन्नत आहे जन्नत अञा जो निहारे त हाओ ॿेड़ी हिकिड़ी बहितरीन बिल्डिंग ठहियल आहे जेका हिन जे कॾहिं अखियुनि ॾिठी ई नथा कॾहिं ॿुधी हुई उन ॾे रवानो थियो माण्हुनि जूं कतारूं लॻियूं पयूं आहिनि ऐं उन जे दरवाज़े ते हिकिड़ो सुहिणी सूरत वारो जवान वेठो सभई चओ सुभान अल्लाह असांजो नबी सोणो नबी सभई चओ असांजो नबी ॾाढे असांजो नबी अखियों में जमनार सूरत तुंहिंजी सब जग मोया अखियों में जमनार सूरत तुंहिंजी सब जग मोया उन रईस खे ॾिठो कि सुभान अल्लाह जन्नत जो दरवाज़ो आहे पक इहो जेको जन्नत जे दर ते वेठो आहे सो जन्नत जो मालिक रसूलुल्लाह आहे मां बि वञा कतार में वेही रहियो पर ॾिसी हैरान थी वियो त ॿ माण्हू छॾे हिकु ॿ टे कतार ई रहे पोयां बीठो आहे ॿ माण्हू छॾे टियों माण्हू उहो पाड़े वारो यहूदी बि बीठो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमर वेठो माण्हू ईंदा विया उन जन्नत जे दरवाज़े खां खां वठंदा मोकिलींदा विया उन जमल यहूदी जो वारो आयो त उनखे बि मां खां वठी करे अंदरि मोकिले छॾियो ॿ माण्हू ॿिया
मिलिया जमल हिन रेस जो वारो आयो तो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात उनखे बाहि खां झले पाण ॿाहिरि कढी फरमाइनि था केरु चईं मुसलमान आया पाण फरमाए मुसलमान आ त शुजरो ॾेखार छा मुसलमान आ त शुजरो ॾेखार हुन चयो क़िबला माण्हू छॾे अॻ में जेको टियों माण्हू हो मुंहिंजे पाड़े जो आ मां सुञाणासि थो उहो त यहूदी आ अवां उन्हीअ खां त शुजरो कोन पुछो मां 7 पीढ़ियो मुसलमान आहियां मूंखां चौथा शुजरो पुछो पिया महबूबन फरमाया उन मुंहिंजे बचड़नि खां शुजरो कोन पुछो मां मोहम्मद बि शुजरो कोन थो पुछांसि पिया तोखे शुजरे पुछण जी आदत आहे तॾहिं तो चवां त शुजरो ॾेखार पोइ ते हल उनखे हीअं जो निशान में धाको धिको मिलियो त जागी पियो त खट खां हेठि किरियो पियो आहे सॼो पखिरियो पियो आहे दिलि में सोचे त मूंखे काथां धको लॻो सम्झो था कंहिं बि माण्हूअ खे का सज़ा मिलंदी आहे उनजे मथां को गुजादा ॾो ॿियो सम्झींदो आहे यार फलाणे मूंसां फलाण थियो आहे हे मूंखे तकलीफ़ अचणी कान ही पर फलाणे कई आहे हुन सोचो ऐं मूंखे जेको धकु लॻो आहे सो मां हे अहल बैतनि खे तड़े कढियो उनजो मिलियो आहे ऐं उनखे ख़बर हुई त हे ॿई यहूदी रहाए छॾिया हुआ आधी रात जो अमरा उथो छंडे फूके पाण खे रोब सां सिधो उन यहूदी जे दर ते आधी रात जो वियो ठक 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 दरवाज़ो निखड़काई यहूदी जागी पियो छाहे ॿाहिरि निकिरी आहे हाणे रोब पियो करे अड़े तूं यहूदी आहे अहल बैत छो रहाया थी असां मुसलमाननि जा नाखे ॾे तो छो रहाया तोखे कहिड़ो हक़ आहे मां वठी वेंदुसि यहूदी तो चवे बक बक न कर ॾिसी आयो मां इन्हनि जे सदके हिन जे नाने त असांखे राति जन्नत में मोकिले छॾियो तूं पाण ॾिसी आयो आहे इन्हनि जे सदके में राति रसूल लाइ तोखे धिको ॾिनो आहे असांखे जन्नत ॾे मोकिलियो आहे पोइ हाणे तूं बक बक न कर मां बि पढ़ां थो ला इलाहा सुञातो नतीजे में तोखे जन्नत न मिली तूं मुस्तफा करीम जे खानदान खे सुञातो यहूदी हुजण जे सदके में भी खुदा मुझे करम करे मूंखे मुस्तफा जे आल जे अदब जे करे जन्नत नसीब फरमाए छॾे मुंहिंजा थोड़ा सोने इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे लाइ नबी से फरमाया अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नह मोजो हसन ऐं मोजो हुसैन क़यामत जे ॾिहाड़े जन्नती जवाननि जा सरदार हूंदा हाणे मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछां पहिरीं ॻाल्हि में तव्हां सां जेको वाइदो कयो त ॿ ॻाल्हियूं ॿुधाइणियूं हिकिड़ी ॻाल्हि त पूरी थी वई त अहल बैत जो शान केतिरो वॾो आहे क़ुरान ॿुधव हदीस ॿुधव वाक़िआ ॿुधव त अहल बैत जो केॾो वॾो शान आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि त एॾे शान जे हूंदे हुसैन आली मक़ाम खे ज़रूरत कहिड़ी पई चुप करे वेठो हुजे आख़िर हेॾी वॾी क़ुर्बानी जो ॾिनी त उहो सबबु कहिड़ो हो बसि इहा आख़िरी ॻाल्हि आहे दुआ ख़ैर थींदी ऐं अलाह ताला तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए मां त किताब क़ुरान खणी अची वेठो आहियां दिलि थी चवे त उहो तव्हांखे राति जो 4 बजे ताईं ॿुधायां पर ड्रिॼां थो त ॿिए दफ़े त अचो
चो यार फांसी व्यासे छड़े ही छड़ो असांखे लेकिन तव्हांखे मिड़ी कुझु थोरो मुख़्तसर चई पर इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाइणी आहे त आख़िर एॾे शान जे हूंदे कहिड़ी ज़रूरत हुई काथे मदीनो काथे करबला एॾो वॾो सफ़र करे छो इमाम साहब कयो इन जे बारे में बस दुआ ॿुधी ॿ टे लफ़्ज़ करे दुआ घुरंदासीं सभई चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे घर में वेठा या सागी अम्मड़ उम्मे सलमा है वाती चवे तो हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे चयो उम्मे सलमा जी किबला दरते पीर अंदर कहीं के न छड़ जा मुसा जिब्रील कचहरी करन आयो अम्मा उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए तो मैं दरते पीर दरवाजो बंद करे छड़ो कहीं के ना है हुजूर मरो के कहीं के न छड़ जा अंदर जिब्रील अलैहिस्सलाम रसूलुल्लाह साहब बैठो हो हुजूर ऐं जिब्रील पाण में गालियो वेठा कर थोड़ी देर गुजरी ते इमाम हसन रोणंदो आयो नंढड़ो अम्मा बीबी सलमा जो बाबा बी नबी सिंह जी मनवा न नंढड़ा बार बादशाह थींदा अम्मा जी गाली कोन ॿुधी पासा ॾेई अम्मा जे कच्छ मज़दूरी निकितो हलियो नंढड़ो ॿार हितां ॾेई हितां ॾेई ए गोलियूं सयूं ॾेई अम्मड़ वटां ज़ोरी सिधो बाबू बकरी वेठा वञी बाबू बकरी वञी ॾिठी में भाकुर ॾेई नंढड़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजे हज में वेहारे भूसा ॾिना जिब्रील अमीन तो चवे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के ही प्यारो हुजूर से फरमाता हाओ जिब्रील प्यारो हजरत जिब्रील मुझे तोखे प्यारो तो मुखे भी प्यारो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात दुआ फरमाई या अल्लाह जेको मुझे हुसैन सा मोहब्बत करे उन्हीं सा तू भी मोहब्बत फरमा जा जेको मुझे हुसैन सा बुग़्ज़ रखे मौला उन सा तू हुस्न इकावड़ फरमा जा हजरत जिब्रील चवण लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ो वक्त ईंदो जो हिन तुझे शहजादे के कलमे पढ़ण वारा शहीद कंदा हुजूर फरमान वो जाओ उम्मती थी वहां से तुम जाओ यहूदी न नसारा न हिंदू न काफर न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारा उहे हिनखे शहीद कंदा ऐं उहा सरज़मीन मां तोखे ॾेखारिया नबी पाक अलैहिस्सलाम फरमाता जिब्रील पांजो ये पर्रो हलियो पर्रो जो हुई त नबी पाक फरमाता सभई पर्दा हटी वया मुखे करबला जो मैदान नजर आयो नबी पाक के अर्ज के या रसूल अल्लाह इहो मैदान तुफ जी वादी करबला जो मैदान इन्हीं मैदान में तुझे शहजादे के शहीद कंदा इतों जी मिट्टी खड़ी मा या रसूल अल्लाह तो के दिया तो या मिट्टी के कपड़े में बधी छजो या कहीं बोतल में रखी छजो या निशानी होंदी जई तुझे शहजादे के शहीद कयो ईंदो या मिट्टी अज खुद रक्त बणजी वेंदी वह मिट्टी हजरत नबी करीम बीबी उम्मे सलमा के दी ऐ उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा शीशे में रखी छड़ी ऐ हमेशा फरमाईंदी ही मिट्टी जने रत बणदी तने ओ ॾाढो खराब हूंदो जो इमाम हुसैन मुसलमाननि जे हथां शहीद थींदो बीबी साहिबा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो प्यारा जिब्रील उन टाइम ते हुसैन सां गॾु केर हूंदो जिब्रील चवे तो या रसूल अल्लाह तव्हां जो भी दुनिया मां बुरको मटाई वियो हूंदो अली उल मुर्तज़ा भी कोन हूंदो
फातिमा ज़हरा भी कान हूंदी, इमाम हसन जो वॾो भाउ उहो बि कोन हूंदो, अकेलो हुसैन हूंदो ऐं उनजा नंढड़ा नंढड़ा बचड़ा हूंदा। अल्लाह जे राह में दीन जे सरबुलंदी जे लाइ कुर्बानी ॾींदो। नबी पाक अलैहिस्सलाम फरमायो जिब्रील जॾहिं मां बि न हुजां, फातिमा बि न हुजे, अली बि न हुजे, हसन बि न हुजे, हुसैन अकेलो हूंदो, अलाए घबराए अलाए छा, तंहिंजे करे जिब्रील तूं बि हथ खण, मां बि हथ खणा, अल्लाह जी ज़ात हुसैन खे इन मैदान में कामयाबी ऐं सब्र नसीब फरमाए। जिब्रील जो दुआ तूं घुर, आमीन मां थो चवां। हज़रत नबी करीम हथड़ा खया, हज़रत नबी पाक सां जिब्रील बि हथ खया ऐं पाण फरमाइनि था अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरहु व सबरा। ओ मुंहिंजा मौला मुझे हुसैन के अजर भी ॾिजां त सब्र भी ॾिजां। मुंहिंजा दोस्त किताब लिखे थो, हेॾो नबी करीम जा हथ, हेॾो जिब्रील जा हथ, हेॾो हुसैन नबी पाक जे झोलड़ी में नंढड़ो नंढड़ो बचड़ो वेठो आहे, उहो बि हथ खणी आमीन थो चवे। अल्लाह जे नबी जी दुआ क़बूल थी। इमाम हुसैन करबला में अहिड़ो सब्र करे ॾेखारियो जो जवान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन। जवान बेटे की मईयत पर न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। ज़ाहिर है यजीद चयो त मां खटियो आहे, पर हकीकत में यजीद हारायो। ज़ाहिर में हुसैन हारायो, पर हकीकत में हुसैन खटियो। अहिड़ो खटियई जो यजीद खे को बि मुजादा यादि करण वारो कोन्हे। तव्हां असां सभु हुसैन खे यादि करण वारा। अॼु तव्हांजो दिलियूं हुसैन जे मोहब्बत सां धड़कन पियो। अॼु तव्हांजे दिलनि में हुसैन जे लाइ इश्क़ ऐं मोहब्बत आहे। आख़िरी ॻाल्हि दुआ ख़ैर जी, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, वो चवे थो त मुहर्रम शरीफ जी 10 तारीख़ हुई, जुमे जो ॾिहाड़ो, सन 61 हिजरी हुई। कहिड़ी बाबा? ॾाढे करा कहिड़ी? ही घणी अॼुकल्ह 1438। ही जेको हाणे हले थी 1438 आहे, लेकिन नबी पाक अलैहिस्सलाम जो बचड़ो जॾहिं करबला में शहीद थियो आहे तो सन 61 हिजरी आहे। ॾींहुं जुमे जो ऐं मुहर्रम शरीफ जी 9 तारीख़ ई अॻी निमाज़ जो टाइम गुज़री वियो। ओ सहाबी सॻो थो चए पढ़ोसि, मां सुतो पियोसि, मंझंदि जो मूंखे निंड ईंदी हुई, केलूलो कंदोसि। निंड में मां ख्वाब में ॾिठो त रसूलुल्लाह घोड़े ते तकड़ा तकड़ा वञी रहिया। सहाबी खे जॾहिं रसूलुल्लाह जो दीदार थियो त हुनखे ईद थी वई। ख्वाब में निंड में मर्द जे आॾो फिरी आयो, क़िबला 2 मिंट त बीहो, जुदाईअ खे साल थी विया, सन 10 हिजरी में तव्हां वफ़ात कई आहे, 61 हिजरी खे 51 साल थिया आहिनि। 51 साल खां पोइ तव्हांजो दीदार थियो आहे। 2 मिंट बीहो, तव्हां सां ॻाल्हाए मुंहिंजो रूह त वितर आहियां। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो मस्तो दीदार कयो, बीहा कोन तो मूंखे तकड़ा। साईं काॾे था वञो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ फलाना हजरत इब्राहिम खलीलुल्लाह, हजरत मूसा कलीमुल्लाह, हजरत नूह नजीउल्लाह ऐं फलाना फलाना नबी करबला जे मैदान में हुसैन जे जनाज़े जे नमाज़ लाइ गॾु थिया बीठा। इमाम मोहम्मद करीम जो इंतज़ार फरमाए रहिया। मूंखे छॾ त मां नबीअनि खे घणो इंतज़ार न करायां, पंहिंजे नोट हुसैन जे जनाज़े में मां मोहम्मद शरीक थियां। मुंहिंजा दोस्तो सहाबी थो चए
महबूब करीम जी ज़ात जल्दी जल्दी में हुया बस 2 मिनट जी झलक थी उन झलक में मूंखे दीदार करायो ऐं पाण रवाना थी विया असां अंदाज़ो लॻायो इन ख्वाब खे सचो मञींदासूं असांजो ईमान आहे जंहिंजे जनाज़े में अल्लाह जा नबी अचनि उन जो शान केॾो हूंदो जंहिंजे जनाज़े में खलीलुल्लाह अचे जंहिंजे जनाज़े में इब्राहिम अचे जंहिंजे जनाज़े में मूसा अचे ऐं जंहिंजे जनाज़े में ख़ुदि रसूलुल्लाह जी ज़ात अचे उनजो केॾो वॾो मक़ाम हूंदो तव्हां असांखे मुबारक हुजे जो तव्हां असां सभु हुसैनी आहियूं चओ अल्हम्दुलिल्लाह हक़ीक़ी माना में हुसैनी असां आहियूं जो क़ुरान असां वटा मस्जिद असां वटा नमाज असां वटा रोज़ो असां वटा इमाम हुसैन वारो प्रोग्राम असां वटा इमाम हुसैन जो सिर्फ़ इहो प्रोग्राम हो त ज़ालिम केतिरो बि ताक़त वारो छो न हुजे उनजी बैयत करणी कान्हे भली मज़लूम कमज़ोर हुजे पर हक़ जो कलमो चइबो सिर क़ुर्बान कबो झुकबो न इमाम हुसैन आली मक़ाम जी ज़ात झुकिया कोन इस्लाम जे अलम खे क़यामत ताईं बुलंद फरमाए छॾियो तव्हांखे असांखे इहो सबक़ आहे त जी इमाम हुसैन हक़ जो कलमो चई यज़ीद खे हक़ ऐं सच चयो उनखे ॾुखी लॻी हुन सां जंग कयूं तव्हां ई असां बि हक़ ऐं सच जो कलमो चऊं ऐं कलमो चई हमेशह बुराईअ जी मुखालफ़त कयूं जिथे बि का बुराई ॾिसो फलयुग़य्यिरहु बियदिही नबी सही फरमाया त बुराईअ खे हथ सां रोकियो व इन लम यस्तति फबिलिसानिही हथ सां नथा रोके सघो त ज़ुबान सां रोकियो व इन लम यस्तति फबिक़ल्बिही पर जेकॾहिं तव्हां ज़ुबान सां बि नथा रोके सघो त पोइ तव्हां दिलि में उन खे बुरो सम्झंदा कयो इहे 3 ॻाल्हियूं अथव माण्हुनि खे हथ सां रोकियो नथा रोके सघो त ज़ुबान सां रोकियो ज़ुबान सां नथा रोके सघो त दिलि में बुरो सम्झो नबी सही फरमाया जेको दिलि में बुरो सम्झंदो उन वटि बि ईमान आहे पर उहो कमज़ोर ज़रूर आहे पर ईमान आहे ज़रूर तंहिंजे करे तव्हां असां हमेशह बुराईअ जे ख़िलाफ़ जिहाद कयूं पंहिंजे मुआशिरे में पंहिंजे ॻोठ में पंहिंजे पाड़े ओड़े में का बि बुराई ॾिसो त उन बुराईअ खे रोकण जी कोशिशि कंदा कयो हुसैन जो सबक़ इहो आहे त बुराईअ जी मुखालफ़त कयो ऐं बुरे खां पाण खे पासो कयो मां दुआ कयां थो अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालू तव्हां असांखे सोणे हुसैन जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए दुआ घुरो असांजे ख़ासि करे पाकिस्तान जे लाइ ऐं पूरे आलम इस्लाम जे लाइ हिन महिल जेके हालतूं पाकिस्तान जूं आहिनि उहे तमामु ख़राब आहिनि इन्ही जे करे जो असांजो दुश्मन पाड़ेसरी जंहिंसां असां विढ़णु नथा चाहियूं जंहिंसां असां जंग करणु नथा चाहियूं छो त कहीं बि मसइले जो हल जंग न आहे सुलह अमन आतशी हुजे उन्हीं में फ़ाइदो आहे असां मोदी सरकार खे बि चवंदासीं त महिरबानी कर पंहिंजे भारत जे क़ौम ते बि रहम कर ऐं पाकिस्तान वारनि खे हर को खामखा छेड़ न पर हमेशह मुसलमान आगराई न कंदो आहे पर मुसलमान दिफ़ा ज़रूर कंदो आहे ख़ुदा कंदो त शल मोदी खे सम्झ में अची वेंदी ऐं ख़ुदि पंहिंजे घर मां बि लॻी अथसि हुनखे रोज़ थुकूं फटड़ूं कनि था पिणा भागा जंग न कर 5 अठवारी लड़ाई में असां खटियो खाधो हाणे किथां खाईंदासीं मन मुड़ी पवे पर यादि रखो जेकॾहिं मोदी नथो मुड़े त पाकिस्तान जो वाक़ू मर्दनि जे हथ में हले पाकिस्तान जी आर्मी मज़बूत आहे चओ सुभान अल्लाह पाकिस्तान जे आर्मी खे ख़ुदा ताला एटमी ताक़त बनायो आहे जेकॾहिं हू मुड़ी न वियो न त इंशाअल्लाह तबारक व तआला पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा करे सघे थो पंहिंजी बचाव करे सघे थो ऐं हुनखे अहिड़ी सेखत ॾींदो जो सिंधी में चइबो आहे त छठी जो खीर यादि अची वञे ऐं तव्हां सुन्नी मुस्लमान बि तयारु रहिजो जाग उठे है अहले सुन्नत गूंज उठा ये नारा है दूर हटो है दुश्मन मिल्लत पाकिस्तान हमारा इंशाअल्लाह ताला खुदा पाकिस्तान
पाकिस्तान की हिफाजत फरमाइंदो। अल्लाह सी तव्हां असांखे पाण में ॿधी प्यार ऐं मोहब्बत नसीब फरमाइंदो। पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे बिरादरनि में, पंहिंजे ओड़े पाड़े में प्यार सां, अखलाक सां, मोहब्बत सां, ॿधी सां रहो। इंशाअल्लाह ताला अहिड़ी प्यार, ॿधी, मोहब्बत में सभु कुझु आहे। इंशाअल्लाह तबारक व तआला खुदा कंदो ही मुल्क सलामत रहंदो ऐं अल्लाह ताला मुल्क वारा कंदो त उहे बि सलामत हूंदा। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे दुआ ख़ैर करो। रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मनवालुहु तव्हां जी असांजी सभ जी हाज़िरी क़बूल फरमाए। कुरान शरीफ जा मदरसे जे तालिबुल इल्मनि जे तरफ़ खां कुरान करीम जा 20 ख़तम चओ सुभान अल्लाह। उन खां सवाइ लंगर जो इंतज़ाम भी आहे। ही प्रोग्राम हिकिड़े हथ जी ताड़ी सां नथो ठहे। हिन प्रोग्राम में तव्हां सभु असां सां गॾु शरीक आहियो। मां केतिरनि जा नाला खणा, काफ़ी असांजा अहिड़ा दोस्त आहिनि जन असां सां माली ताउन कयो आहे ऐं हिन ख़ैर जे कम में हिसो वंडायो आहे। माली तरह हुन ताउन करे पंहिंजे सचे हुसैनी हुजण जो सबूत पेश कयो आहे। मां उन्हनि जे लाइ बि दुआ घुरां थो ऐं तव्हां बि सभिनि जे लाइ दुआ घुरो ऐं 20 ख़तमनि जो सवाब, नाथानी जो सवाब, ये अॼोकी जेका वाट अल्लाह जे ख़ैरात आनी जो सवाब समूरो इमाम हुसैन आली मकाम ऐं शुहदाए करबला जे रूह के बख्शो दा अल्लाह से कबूल फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन, ही ख़तम शरीफ जो समूरो सवाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां शुहदाए करबला इमाम हुसैन आली मकाम जे रूह के बख्शो दा कबूल फरमाए। इमाम हुसैन जा जेके साथी इमाम हुसैन सां गॾु शहीद थिया हा, या अल्लाह उन्हनि जे रूहनि खे बि सवाब बख्शो दा कबूल फरमा। ऐं मुंहिंजा मौला हिते जेके बि दोस्त आया सभिनी जो अचण कबूल फरमा। जन असां सां माली ताउन कयो आहे उन्हनि जे माल में, ईमान में, बचन में, दीन ईमान में बरकतूं नसीब फरमा। इलाहुल आलमीन बीमारनि खे शफ़ाऊं अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, बे औलादनि खे नरीना औलाद अता फरमा, परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। जंहिंजे मथां मुंहिंजा ख़ालिक कर्ज़ ज़रूरतनि जा कर्ज़ दूर फरमा। जंहिंजे घरनि में औलाद न आहे उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा। मौला पाक जंहिंजे घरनि में बुछड़ियूं बीमारियूं आहिनि उन्हनि जूं बीमारियूं दूर फरमा। मुंहिंजा मौला असां जन भी हथ खया आहिनि असां सभिनी खे गुंबद ख़ज़रा जो दीदार नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ जी हाज़िरी नसीब फरमा। या अल्लाह हे दीनी इदारो आहे जेको सभिनी अहले सुन्नत वल जमात समूरी जमात जे ताउन सां हले पियो। इन मदरसे खे क़यामत ताईं तरक्की अता फरमा। शागिर्दनि खे, उस्तादनि खे फैज़ वारो बणा। जेके मदरसे जा मुआविनीन आहिनि, मदरसे सां माली ताउन कंदा आहिनि, मौला उन्हनि जे माल में, ईमान में, बचन में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह सारे जहान जे बचन जो ख़ैर फरमा, उन्हीं जे सदके असांजो भी ख़ैर फरमा। मुंहिंजा मौला पाकिस्तान जो भी ख़ैर फरमा, पाकिस्तान खे सही सलामत फरमा, पाकिस्तान जी हिफाज़त फरमा। इस्लाम जे जेके भी मुसलमान जिथे जिथे रहनि था आलम इस्लाम में उन्हीं सभिनी मुसलमान जी मदद फरमा। काफ़ी दोस्तनि चिठियूं लिखियूं आहिनि त असांजा अज़ीज़ क़रीब बीमार आहिनि, उन्हनि जे लाइ दुआ घुरो। मौला केतिरा नाला खणो, सभिनी खे तूं सुञाणी थो, सभिनी जो ख़ैर फरमा। ख़ासि तौर सां ही असांजा दोस्त मेहर थिया आया आहिनि, उन्हनि जा को हादसो थी पियो आहे, 3 माण्हू वीचारनि जा शहीद थी विया आहिनि ऐं ॿिया के 5-6 माण्हू ज़ख़्मी आहिनि। दुआ घुरो अल्लाह उनखे शफ़ा नसीब फरमाए, अल्लाह ताला उन ज़ख़्मनि खे तंदुरुस्ती अता फरमाए। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके परे परे खां जेका जमात मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आई आहे सभिनी जो अचणु क़बूल फरमा, वेहणु क़बूल फरमा। असांखे सोणे इमाम हुसैन आली मक़ाम जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि। ही डेकोरेशन वारो जेको आहे असांजो राशिद डेकोरेशन वारो, हीअ पंहिंजे तरफ़ खां बिना मुआवज़े
इमाम हुसैन अली मकाम जे नियत डेकोरेशन इंडिया दुआ कयो अल्लाह से वधाए छॾे अल्लाह से उनके बरकतूं नसीब फरमाए जंहिं बि जेतिरो ॾिनो आहे अल्लाह से उनजो क़बूल फरमाए सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमईन रहमत या रब सभी मेहरबानी करे वेठा हुजो अवां खे हिते वेठे वेठे न मिलंदो ऐं को जी कोशिश न करे उथंदो त